जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु असां तव्हांखे सिंध ऐं हिंद जे अहिड़े संत जे बारे में ॿुधायूं था जिन पंहिंजे जीवन में तमामु ई वधीक योग बचायो ऐं परम धाम ईश्वर धाम प्राप्ति कया आहिनि। त दोस्तों, अचो तव्हांखे असां ॿुधायूं था संत बाबा मेहरदास जे बारे में। जी हाँ, बाबा संत मेहरदास जी महाराज सिंध जे हैदराबाद में ॼमिया ऐं उते ई पंहिंजो डेरो ॼमायनि ऐं उते उन्हनि जो दरबार ऐं स्थान हो। बंटवारे खां पोइ संत बाबा मेहरदास जी हिंदुस्तान में जयपुर में अची विया। जयपुर जे अंदरि जवाहर राजा पार्क में उहे रुकिया, पर उन्हनि कॾहिं बि पंहिंजी पब्लिकसिटी कान कई, न कोई आम जनता सां मिलणु उहे पसंदि कंदा हुआ। उहे सिर्फ़ु पंहिंजे योग जे मथां जेका उहे साधना कंदा हुआ, पंहिंजो तपस्या कंदा, उन मथे उहे ध्यानु ॾींदा हुआ ऐं उन्हनि जे जीवन जो लक्ष्य हूंदो हो कि भूखे खे रोटी, प्यासे खे पाणी। ऐं तंहिंजे अलावा जेको बि उन्हनि जे दर ते सवाल ईंदो हो त उहो पंहिंजे शुभ आशीर्वाद सां उन्हनि जी झोल भरंदा हुआ। तमामु वधीक उन्हनि सिर्फ़ु पंहिंजे योग साधना ते ई ध्यानु ॾिनो ऐं ईश्वर जे परम धाम जी प्राप्ति कयनि। त दोस्तों, अहिड़ा संतशाली इंसाननि खे इन्हनि जा दर्शन प्राप्त थींदा आहिनि। त इन्हनि जा हिकु शिष्य रहिया जंहिंजो नालो आहे लाल साधवानी। उन ज़माने में इहे उन्हनि जा शिष्य रहिया ऐं उन्हनि खां शिक्षा वरितनि ऐं उन्हनि जा जेका परोपकारी कार्य हुआ उहे उन्हनि सम्झा कि भूखे को रोटी, प्यासे को पानी ऐं जीवन में सदैव परोपकार करणु आहे। जेको बि सवाली आयो आहे उनखे खाली न छॾणु। हिन ॻाल्हि खे उन्हनि सदैव यादि रखियो। त आयु ही महान संत असांजे विच में कान्हनि, पर उन्हनि जी यादि में उन्हनि जे शिष्यनि जेका लाल साधवानी जी आहिनि, उन्हनि बाक़ाइदा हिकिड़ो मंदरु ठाहे रखियो आहे जयपुर जे अंदरि, जेको मुरलीपुर अंदरि स्थित आहे। ऐं इन मंदर जे अंदरि प्रत्येक दिन भोजन हलंदो आहे, निशुल्क भोजन खाराईंदा आहिनि ऐं तंहिंजे अलावा थधे पाणी जा वाटर कूलर इत्यादि लॻल आहिनि। ऐं तंहिंजे अलावा ॿुधायल आहियूं त निस्वार्थ भाव सां ज़रूरतमंदनि जी सेवा इत्यादि बि निरंतर हलंदी रहंदी आहे। त अहिड़ा तव्हांखे अहिड़े महान संत जा दर्शन था करायूं ऐं तव्हांखे हुननि जे आश्रम जा बि दर्शन था करायूं। तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधायल आहियूं कि इन महान संत जी वरसी 22 अगस्त, 23 अगस्त ऐं 24 अगस्त ते ॾाढे ई धूमधाम सां हिननि जे मंदर में मनाई वेंदी, जंहिंजे अंदरि अखंड पाठ, भजन, कीर्तन ऐं काफ़ी धार्मिक प्रोग्रामनि जो आयोजन रहंदो, कलश यात्रा इत्यादि जो प्रोग्राम रहंदो। त तव्हां वधीक मां वधीक संख्या में अची करे परम संत बाबा मेहरदास जी जा दर्शन कंदा ऐं इन्हनि जी कृपा प्राप्त कंदा। जय बाबा मेहरदास जी महाराज जी। ठीक 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 बहुत